अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़तुलू औलादकुम खश्यत इम्लाक नहनु नर्ज़ुकुहुम व इय्याकुम इन्न क़त्लहुम कान ख़ितअन कबीरा। वला तक़रबुज़्ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि कुरानो शख्स आयो। उन सां गॾु उन जो नौजवान पुट भी हुजे। हज़रत उमर साईं खे दाह ॾिनई, साईं मुंहिंजो पुट आहे पर मुंहिंजो नाफ़रमान थी पियो, मुंहिंजो चयो नथो वठे, मूंखे हिन जे ख़िदमत जी ज़रूरत आहे पर मुंहिंजे वेझो ई कोन पियो अचे। हज़रत उमर साईं जलाली जवान हुयो, यकदम हिकिड़ो दुरो घुराई उन नौजवान खे सबक सेखारण जे लाइ। तो उन नौजवान हज़रत उमर साईं खे अर्ज़ कयो, साईं जल्दी न मारियो, पर असांखे इहो बि त ॿुधायो त औलाद जो बि को पीउ ते हक़ आहे या न। त हज़रत उमर फरमायो, औलाद जा पीउ ते 4 हक़ आहिनि। पर नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकूकार औरत सां शादी करे, हयादार पर्दीदार औरत सां शादी करे जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे, छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। जीअं हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह भी हिकिड़ी अम्मा जो पुट हुयो। 6 सालनि जी उमिरि में मदरसे में आयो। चई अम्मा मानी किथे आहे? अमर चयसि पुट वुज़ू कर। वुज़ू कई। चई अम्मा हाणे छा कयां? अमर चयसि पुट मुसल्लो विछा। मुसल्लो विछाई। चई अम्मा हाणे छा कयां? अमर चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर, ए मुंहिंजा सुहिणा अल्लाह, जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर। दुआ घुरी बस कई। चई अम्मा हाणे छा कयां? अमर चयसि पुट अलमारी जो दरवाज़ो खोल, अल्लाह तुंहिंजे रोज़ी जो बंदोबस्त करे छॾियो हूंदो। मानी त पाण पचाए रखंदी,
पर पुट जो ईमान यकीन पई ठाहे त रोज़ी जंग वारो केरु आहे। इन्ही जे करे अल्लाह से फरमायो वकअय्यिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा। रब फरमायो रोज़ी जे मसले में कदे भी परेशान न थियो। कांव दी नजर कयो, कबर दी नजर कयो, झरकी दे नजर कयो, घेरे दे नजर कयो। ला तहमिलु रिज़्क़हा। सुबह जो ये पखी पंजे आखिरे मुंह निकता रुमाल जी गंढे में मानी साण कान खयऊं। गिदड़ दी नजर कयो, बगड़ दी नजर कयो, लूमड़ दी नजर कयो, शींह दी नजर कयो। ला तहमिलु रिज़्क़हा। ये भी सुबह जो डरे मुंह निकता टिपण बाकस में मानी साण कान खयऊं। अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम व हुवस समीउल अलीम। फरमाइए पखी भी मुखे याद कंदे निकरी पिया, ये जानवर भी मुते तवक्कल कंदे निकरी पिया। शाम जो वापस मोटिया जिनके अन्न जी जरूरत उन्हनि जूं गुजूं अन्न सां पियो भरिया, पर जिनके ताज़न ताज़न गोश्तन जी जरूरत उन्हनि खे ताज़ा ताज़ा गोश्त भी मां रब खारायां पियो। इन्ही जे करे नमाज जी हर रकात में उम्मत के हुकुम कयो वियो त नमाज जी हर रकात में अलहम्द पढ़ो। ला सलात इल्ला बिफातिहतिल किताब। अलहम्द खां सवा नमाज न थींदी। फर्ज हुजे या वाजिब, सुन्नत हुजे या नफिल, इमाम हुजे या अकेलो, नमाज जी हर रकात में अलहम्द ज़रूरी आहे। तव्हां जो ईमान यकीन मजबूत थे त रोज़ी ॾियण वारो हिकिड़ो अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ़, सब वाखाण, सब हमद उन्ही अल्लाह जे लाइ जेको समूरनि जहाननि जो पालनहार आहे। या अल्लाह असां वटि त हिकु ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं महिमान ईंदो आहे त चवंदा उसको घर तड़ो अथई या कोन अथई, वांदो ई छाजो यको वेठो ई। असां त महिमान खे भी मयारूं ॾींदा आहियूं, मेणा ऐं ताना ॾींदा आहियूं। या अल्लाह तूं जो सॼे जहान खे खाराईंदो भला करे मयार भी ॾिनी अथई। अल्लाह से फरमायो अर रहमान। फरमाई मां सॼे जहान खे खारायां थो, पर कॾहिं भी मयार कान ॾिनी अथमि। सदाई महिरबान, सदाई मेहरबान। पंहिंजनि ते त परावनि ते भी, नमाज़नि ते त मेहरबान, पर बेनमाज़नि जो भी रिज़्क़ ऐं पाणी बंदि कोन कंदुसि। दोस्तनि खे त ॾींदुसि, पर दुश्मननि खे भी मायूस कोन कंदुसि। मुसलमाननि खे त खाराईंदुसि, पर काफ़िरनि जी भी मानी बंदि कोन कंदुसि। अर रहमान, सभिनीनि ते मेहरबान। एक दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई। पोइ ॻोठ में का शादी तकरीब, उते जो पहुती त हिन खे फ़िक्र थियो त अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। अॻे फ़िक्र हूंदो ईमान जो, हाणे असां मुसलमाननि खे फ़िक्र आहे पेट जो। 500 जरेब ज़मीन ठाही आहे, चऊं था अञा 1000 जरेब ॿिया भी हुजनि। 100 दुकान घोटकी में ठाराया आहिनि, चऊं था अञा 200 दुकान ॿिया भी हुजनि। करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे, चऊं था 2 करोड़ ॿिया भी हुजनि। असांखे इहो फ़िक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो, पर इहो कंहिंखे भी फ़िक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। बाबा सुभाणे पुट जो पीउ मां खां अॻु में मरे त पुट जो क़ब्र में छा थींदुसि, माशर में छा थींदुसि। ऐं पुट मरनि था या कोन था मरनि पीउ मां खां अॻु में, खोड़ मरी विया। औलाद जे ईमान जो फ़िक्र कयो। ईमान कीमती शइ आहे। हज़रत यकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। ज़िंदगी जा आख़िरी पसा अथसि, मौत जे बिस्तरे ते सुतो पियो आहे। 12 पुट उन जा जवान मथूं बीठा आहिनि। कुरान तो फरमाए अल्लाह जे नबी के उन वक्त में भी औलाद जे ईमान जो फ़िक्र हुयो,
पंहिंजे पुटनि खे थो चए माता बुदून मिन बादी, ए मुंहिंजा पुट ॿुधायो मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव। ईअं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे क़ब्र ते कुबो ठाहे मुजावर बणिजी अचे मुंहिंजे क़ब्र जी पूॼा कयो। ईअं त कोन कंदो त सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे बाबे इसहाक ॾाॾे इब्राहिम उन्हनि जे क़ब्रुनि ते कुबा ठाहे वञी उन्हनि जी पूॼा कयो। माता बुदून मिन बादी, ॿुधायो इबादत कंहिंजी कंदव, रुकू कंहिंजो कंदव, सजदो कंहिंजो कंदव, नज़र ऐं न्याज़ कंहिंजो कंदव, औलाद कंहिंखो घुरंदव, मुसीबत में कंहिंखे पुकारींदव। कुरान तो फमसबील पुटरन हज़रत याकूब अलैहिस्सलाम के तसल्ली ॾेई करे चयो कालू नाबुदु इलाहक, अबा घबरा न, जीअं तुंहिंजे हयातीअ में असां अल्लाह जी इबादत कंदा हुआसीं त तुंहिंजे मरण खां बाद बि तुंहिंजे उन अल्लाह जी इबादत कंदासीं। व इलाह आबाइक, अबे इसहाक ॾाॾे इब्राहिम ॾाॾे याकूब उन्हनि जी अल्लाह जी पूॼा कंदासीं। इलाह वाहिदा, हिकिड़े अल्लाह जी पूॼा कंदासीं। व नहनु लहू मुस्लिमून, बाबा जी असां तुंहिंजे हयाती में रब जा फर्मा बरदार थी करे रहियासीं, तुंहिंजे मरण खां बाद बि असां रब जा फर्मा बरदार थी करे रहंदासीं। औलाद जे ईमान जो फिक्र कयो। इन जे करे पुट ॼमे सम्झ सां थिए त सभ खां पहिरियों उनखे अल्लाह जो नालो सेखारियोसि। पुट चओ अल्लाह, अल्लाह जो नालो यादि थी वञेसि त ॿिए नंबर ते नबी से जो नालो सेखारियोसि। पुट चओ मुहम्मद रसूलुल्लाह, उनखे कलमो सेखारियोसि। नबी से फरमायो मन कान आखिर कलामिही, जंहिं मुंहिंजे उम्मती जे ज़ुबान ते अव्वल में भी आखिर में भी ये लफ्ज़ जारी थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह, मुंहिंजो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह हुआ, मोहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजो रहबर ऐं रहनुमा आहे। दखलल जन्नह, मुंहिंजे नबी फरमायो मां तो फरमायो जन्नती आहे। इंशाअल्लाह असां जन्नत में वेंदासीं, रब में उमेद आहे। ईमान ऐं अक़ीदो सही बनाए, इन्हनि वाइज़नि जो मक़सदु इहो आहे त पहिरें नंबर ते अक़ीदो सही थिए। असांजे तबलीग जमात वारा इन जे करे बार बार हर नमाज खां पोइ बयान कंदा आहिनि अल्लाह से सब कुछ होने का यकीन, गैरुल्लाह से कुछ भी न होने का यकीन, सब कुछ अल्लाह जे हथ में आहे। असां चवंदा आहियूं त मुअल्लल खां न घुरो, पर तबलीग जमात वारा चवंदा आहिनि त ज़िंदान खां बि न घुरो, आहे या न? उन्हनि जो वरी अक़ीदो एॾो पको आहे, उहे चवंदा त ज़िंदान खां बि न घुरो, ई चंदो बंदो न कयो, पाण ई मस्जिदूं मदरसा अलाह हलाईंदो, रब बंदोबस्तु कंदो। ऐं मुंहिंजो भाउ आहे 7 महीना अंदरूनी मुल्क में लॻाई, हाणे वरी बैरून हुयो आहे, सो मूंखे फ़ोन कई तव्हांखे चंदो न कयो, जेरनि खां न घुरो, अलाह पाण ई ॾींदो। मां चयो चंदो करो नबी साईं जी सुन्नत आहे, ॾियणु वारी साहबा जी सुन्नत आहे, तूं हेॾो मोटी आहे पोइ अचे हला मदरसो, बसि पोइ मां वेही रहंदुसि। इन्हनि जो वरी अक़ीदो एॾो मज़बूत आहे। बहरहाल दीन जे कम जे लाइ चंदो करो या नबी साईं जी सुन्नत आहे, पंहिंजे मक़सद जे लाइ, पंहिंजे लाइ न पिनो, पंहिंजे लाइ पंहिंजी ज़ात जे लाइ न पिनो। हदीस में अचे थो नबी साईं फरमायो जेको पंहिंजी ज़ात जे लाइ पिनंदो क़यामत जे ॾींहुं हुनजे मुंहं ते गोश्त न हूंदुसि ऐं कॾहिं बि हिनजी पूरत कान थींदी, भली करोड़पति थी वञे तॾहिं बि पिनण खां बाज़ न ईंदो। मस्जिद मदरसो फलाही कमु हिन जे लाइ त अलाह जे नबी पाण चंदो कयो आहे। चंदो करणु दीन जे कम जे लाइ इहा नबी साईं जी सुन्नत आहे, ॾियणु वारी कंहिंजी सुन्नत आहे, साहब। बहरहाल एक दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा शादी जे मौके ते ॿार तकरीब में वई, मोटी आई त हिनखे फ़िक्र थियो त मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। यकदम अटो ॻोहे मानी पचाए अलमारी में रखियईं, कुतुबुद्दीन खे पेशानी ते बोसो ॾेई करे चई पुट उथ मानी खा। चई अम्मा मानी मां तोखां अॻु में खाई छॾियमि। सभु चयो सुभान अल्लाह।
किथों आंदई कुतुबुद्दीन चयो अम्मा मां मदरसे में आयुसि पोइ तूं बि कान हुईं पोइ वुज़ू कयुमि वुज़ू करे मुसल्लो विछायुमि रब खां दुआ घुरमि या अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर या अल्लाह अॼु त अम्मा बि कान्हे का अम्मा पोइ दुआ घुरी अलमारी जो दरवाज़ो खोलियुमि मानी पई पर जेतिरो मज़ो अॼोकी मानी में हो ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न आयो काक माना मानी इहो हिंद को लफ़्ज़ आहे काक माना काकी माना मानी वारो अल्लाह ताला ईअं मानी खाराईंदो त पहिरें नंबर ते औलाद जो हक़ अथव त शादी कयो त नेकोकार औरत सां शादी कयो ॿिए नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पीउ मां ते हक़ आहे त बच्चो ॼमे त हुनजो नालो भलो रखोसि अब्दुल्ला अब्दुर्रहमान अब्दुल रऊफ़ अब्दुल रज़ाक अब्दुल समद अब्दुल हफीज़ अब्दुल मुजीब भला नाला इहे आहिनि ॿिए नंबर ते नबी से जो नालो मुबारक भलो मोहम्मद नालो रखो अहमद नालो रखो हामिद नालो रखो महमूद नालो रखो ताहिर नालो रखो मुज़म्मिल नालो रखो मुदस्सिर नालो रखो बशीर नालो रखो नज़ीर नालो रखो नबी से जो नालो मुबारक भलो नालो आ टे नंबर ते साहबा जो नालो अबू बकर नालो रखो उमर नालो रखो उस्मान नालो रखो अली नालो रखो हसन नालो रखो हुसैन नालो रखो न्याणी ॼमे त खदीजा आशा हफ्सा मारिया मैमूना उम्मे सलमा उम्मे हबीबा रुकैयस उम्मे कलसूम फातिमा शायर बानू कसबानू सुगरा कुबरा नबी से जे बीबिन सगोरन जो नालो या नबी से जे न्याणियुनि सगोरन जो नालो या नबी से जे सहाबियात नबी से जे पाक घराणे जे पाक बीबिन जो नालो रखो छो त नाले जो भी 40-35 सब थींदो आ मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला मां मोहम्मद खे सॾु कंदो या मोहम्मद पोइ जंहिंजो बि नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बैक जी मौला असां हाज़िर आहियूं अल्लाह से फरमाईंदो मां त पंहिंजे सोणे नबी खे सॾु कयो तव्हां छो जवाब ॾिनो बाना चवंदा या अल्लाह असांजो नालो बि मोहम्मद आहे असां सम्झोसीं शायदि असांखे सॾु आहे नबी से फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो अल्लाह से फरमाईंदो तव्हांजो नालो बि मोहम्मद आहे त लॻो मुंहिंजे सोणे मोहम्मद जे पोयों नाले जे सदके बि माफ़ी अथव नालो एॾो प्यारो आहे हदीसुनि जे किताबनि में त ईअं बि ईंदो आहे का घर में मोहम्मद नाले को शख्स आहे उन्हनि जो अक़ीदो ईमान सही आहे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए छॾींदो नालो एॾो प्यारो आहे असांजा केतिरा अहिड़ा बुज़ुर्ग बि गुज़री चुका हल जो पीउ जो नालो बि मोहम्मद त पुट जो नालो बि मोहम्मद अहिड़ा बुज़ुर्ग बि असांजा गुज़री चुका हल जो 4 पुट त चइनी जो नालो मोहम्मद वॾो पुट जाओ नालो रखे मोहम्मद अव्वल ॿियो पुट जाओ नालो रखे मोहम्मद सानी टियों पुट जाओ नालो रखे मोहम्मद सालिस चौथों पुट जाओ नालो रखे मोहम्मद राबे ऐं मुसलमानों नबी से जो हक़ अथव त घर में हिक भाती जो नालो मोहम्मद ज़रूर रखो नालो एॾो प्यारो आहे अंग्रेज़नि जी हिकिड़ी टीम आहे पोइ सॼी दुनिया में घुमंदी आहे सर्वे कंदा त दुनिया में मौलवी केतिरा हाफ़िज़ केतिरा इंजीनियर केतिरा डॉक्टर केतिरा प्रोफेसर केतिरा पोइ उन्हनि सर्वे कई त दुनिया में सभ खां वधीक नालो कंहिंजो आहे पोइ सॼी दुनिया जो उन्हनि चकर लॻायो पोइ अमेरिका में उन्हनि रिपोर्ट पेश कई त काइनात में सभ खां वधीक नालो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो आहे मुसलमाननि जो को मुल्क मुसलमाननि जो को शहर मुसलमाननि जो को ॻोठ मुसलमाननि जो को महलो मुसलमाननि जो को घर खाली न आहे जंहिंमें मोहम्मद नाले को शख्स न हुजे आहे या न को घर हूंदो निभागो जंहिंमें मोहम्मद नाले को शख्स न हुजे न त अरब सगोरा त कंहिंजो नालो अब्दुल्ला हूंदो नी त मुंड में मोहम्मद अब्दुल्ला मिलाईंदा सिबगतुल्ला कंहिंजो नालो त मुंड में मोहम्मद सिबगतुल्ला नबी से जो नालो एॾो बरकत वारो आहे असांजा उस्ताद विया उज़्बेकिस्तान ताजिकिस्तान ये रूस में जेके रियासतूं आज़ादु थियूं आहिनि पोइ फरमायूं असां हुते कब्रिस्तान में वियासीं उन कब्रिस्तान जो नालो मोहम्मदी कब्रिस्तान छा नालो
मुहम्मदी कब्रिस्तान 400 कब्रूं हुयूं ऐं बोर्ड ते लिखियल हुयो त ही जेके 400 कब्रूं सभिनी जो नालो मुहम्मद सब वक्त जा मुहद्दिस सभिनी जो नालो मुहम्मद ऐं सब वक्त जा मुहद्दिस ऐं फ़क़ीह ऐं बोर्ड ते लिखियल हुयो त हिन कब्रिस्तान में दफन उहो थींदो जंहिंजो नालो भी मुहम्मद हुजे ऐं हुजे भी मुहद्दिस शेखुल हदीस नालो मुहम्मद तस पर मुहद्दिस न आहे उहो भी दफन न थींदो मुहद्दिस त आहे पर मुहम्मद नालो न अथसि उहो भी हिन कब्रिस्तान में दफन न थींदो हिन कब्रिस्तान में दफन उहो थींदो जंहिंजो नालो भी मुहम्मद हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह नालो एॾो प्यारो आहे हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जा ॿ शागिर्द हुया एक जो नालो इमाम अबू यूसुफ ॿियो जो नालो इमाम मोहम्मद नंढड़ो तमाम हसीन हुयो गवर्नर जो पुटु हुयो पोइ हिकिड़ो यहूदी हुयो प्रोफेसर इमाम मोहम्मद के जो ॾिठई ये यहूदी कुरान हदीस जो मुतालियो कंदा था इस्लाम जो मुतालियो कंदा नबी साईं जी सीरत पढ़ंदा असां खां वधीक उन यहूदी प्रोफेसर नंढड़े इमाम मोहम्मद के ॾिठो पुछा कंहिंसि पुट तुंहिंजो नालो छा आहे इमाम मोहम्मद फरमायो मुंहिंजो नालो मोहम्मद त उन यहूदी प्रोफेसर चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु रोई करे चई मुसलमानो मुबारक हुजेव ही नंढड़ो मोहम्मद एॾो सुहिणो आहे त तव्हांजो वॾो मोहम्मद केॾो न सुहिणो हूंदो हज़रत इमाम मोहम्मद जे चेहरे खे ॾिसी कलमो पढ़ी करे मुसलमान थियो नालो एॾो प्यारो आहे इन जे करे हज़रत उमर फरमायो ॿिए नंबर ते औलाद जो पीउ मां ते हक़ आहे त बच्चो ॼमे त हुनजो नालो भलो रखोसि टे नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पीउ मां ते हक़ आहे त बच्चो सम्झ सां थिए त हुनखे तालीम क़ुरान जी ॾियोसि अंग्रेज़ी तालीम कान अथव अंग्रेज़ी हिकिड़ो फन आहे अंग्रेज़ी हिकिड़ी लुगत ऐं ॿोली आहे तालीम हुनखे चइबो आहे जंहिंसां हलाल ऐं हराम जो पतो पवे तालीम हुनखे चइबो आहे जंहिंसां जाइज़ ऐं नाजाइज़ जो पतो पवे तालीम हुनखे चइबो आहे जेका बाने खे रब सां मिलाए उहा तालीम अथव क़ुरान वारी अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾींदासीं ऐं हिन वक़्तु जहिड़ो स्कूल ऐं मदरसे जो आहे छा हिकिड़े पासे ॾांहुं स्कूली आहिनि ॿिए पासे ॾांहुं मदरसनि वारा तव्हांखे ख़बर आहे जॾहिं अंग्रेज़ हिन बरे सगीर ते क़ाबिज़ थियो त 50 साल ताईं मुसलमाननि ते हुकूमत न पियो करे सघे मुसलमान अंग्रेज़ जी हुकूमत मञनि ई न पिया 50 साल खां बाद बर्तानिया जो बदमाश लॉर्ड मेकालो आयो जंहिं बरे सगीर जो दौरो कयो इजलास मीटिंगूं मशवरा नवाबनि सरदारनि सभिनी सां मिलिया उन लॉर्ड मेकाले स्कूल जो बुनियाद विधो ऐं अंग्रेज़ खे चई हुकूमत खे त जेसि ताईं हिन बरे सगीर में क़ुरान जी तालीम हूंदी तेसि ताईं तव्हां हिननि जे मथां हुकूमत नथा करे सघो आसमानी तालीम खे ख़त्म कयो रूहानी तालीम जेका क़ुरान वारी तालीम आहे इनखे ख़त्म कयो पोइ तव्हां आसानी सां हिननि ते हुकूमत करे सघंदव पोइ हुन स्कूल जो बुनियाद विधो ऐं तव्हांखे ख़बर आहे उन वक़्त में लॉर्ड मेकाले ऐलान कयो त असांजे हिन स्कूल में जेको पढ़ंदो नौकरी उनखे मिलंदी उहिदा उनखे मिलंदा पैसा उनखे मिलंदा हुकूमत जो हिसो उहो थींदो उहो रंग ऐं नस्ल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो पर उनजो ज़हन ऐं सोच इंग्लिस्तानी हूंदी त मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि ॾाढ़ू जे वण जे हेठां दारुल उलूम देवबंद जो बुनियाद रखियो मौलाना ऐलान फरमायो हिन मदरसे जो मक़सद इहो आहे जेको हिन मदरसे में पढ़ंदो उहो रंग ऐं नस्ल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो पर हुनजो ज़हन ऐं सोच अरबस्तानी हूंदी उन वक़्त खां वठी मुक़ाबिलो हलियो ऐं मुक़ाबिलो हले पियो इहा अहिड़ी जंग आहे ख़तरनाक जंहिंमें काफ़र ग़ालिब थी अंग्रेज़ हलियो वियो पर हुकूमत अंग्रेज़ी हले पई आहे या न एॾो ख़तरनाक असां सां जहिड़ो कयो मौलाना गुल नसीब ॻाल्हि पियो करे त असां सेनेट में 2 मौलवी हुआसीं पोइ जॾहिं बि इजलास थींदो हो त कॾहिं मां तिलावत कंदोसि कॾहिं उहो मौलवी
एक दफ़े असां ॿई जगह न हुयासीं तव्हांखे सेने जो इजलास शुरू थिए तिलावत केरु करे पोइ हिन अब्दुर्रहमान मलक खे चयो जेको वज़ीर दाख़िला आहे रहमान मलक उनखे चयो तिलावत तूं कर 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़े कुल अल्लाह न आयुसि वरी ने एतिज़ाज़ खे चयो जेको राति ॾींहुं उलमा ते बकवास कंदो आहे कानूनदान वकील जेको पाण खे चवंदो आहे त कानून जी ख़बर मूंखे आहे उनखे चयो भला तूं कुल अल्लाह पढ़ी तिलावत करे इजलास जी शुरूआत कर 3 दफ़ा उन पढ़ियो उनखे बि कुल अल्लाह न आयो जेके बि असेंबली में मौलाना गुल नसीब कसम खणी करे ॻाल्हि कई त असेंबली में जेके मेंबर वेठा आहिनि उन्हनि खे सही नमूने सां बिस्मिल्लाह नथी अचे हाणे जंहिंखे बिस्मिल्लाह सही नमूने सां न अचे जंहिंखे कुल अल्लाह सही नमूने सां न अचे इहे मदरसनि खे बर्दाश्त कंदा भले सेक्युलर पार्टी हुजे पीपल्स पार्टी या नवाज़ लीग पार्टी हुजे या काफ लीग पार्टी हुजे या न्याज़ी हुकूमत हुजे हिननि सभिनी जो मक़सदु आहे त मदरसा न हुजनि छो त क़ुर जी तालीम हूंदी त हिननि ते असां हुकूमत न करे सघंदासीं जेकर चाहियो था त मुल्क में क़ुर जो कानून अचे त पोइ क़ुर जी तालीम आम कयो असांजे क़ाइदे जमियत मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो तव्हांखे सिर्फ़ु मदरसनि में महदूद न रहो मोरियुनि खे चई त हर मस्जिद खे मदरसो बनायो छो त ही वॾेरा ही सरदार ही खान ही डॉक्टर ही प्रोफेसर ही इंजीनियर ही साहब ही ऑफिसर तव्हांजे मदरसे में न ईंदा पर मस्जिद में ज़रूरु ईंदा तंहिंजे करे मस्जिद में दर्से क़ुर शुरू कयो मस्जिद में दर्से हदीस शुरू कयो मस्जिद में फ़िक़्ह जो दर्स शुरू कयो फ़ज़ाइल अमाल सां गॾु क़ुर जो दर्स बि हुजे हदीस जो दर्स बि हुजे फ़िक़्ह जो दर्स बि हुजे भली हिकिड़ो जमायती तव्हांजे साम्हूं वेठो हुजे ऐं दर्स लाउड में जो इंशाअल्लाह हज़ारे औरतूं हूंदियूं न्याणियूं भेनरूं हूंदियूं तव्हांजो क़ुर मजीद जो दर्स ॿुधंदियूं ऐं क़ुर मजीद जे ज़रिए सां मुल्क में इनक़लाब ईंदो बाबा जेकर हर मस्जिद में मदरसे में क़ुर मजीद जो दर्स हदीस जो दर्स हले त 10 साल में ये सभु जमायती आलिम थी वेंदा कि न ऐं जॾहिं महिल इहे आलिम थी विया त पोइ इहे आलिमनि खां परे वेंदा क़ुर जी तालीम खां वाक़ुफ़ ई न आहिनि असांजे मस्जिद जो पेशमाम झुंड ॿधी करे कमरे में दरवाज़ो वरी उन मेहराब में अंदरों दरवाज़ो ठाहियो अथई बसि गुट ॿधी करे ईंदो पीरनि वांगुरु अचे मुसल्ले ते बि निमाज़ पढ़ाए उतो हलियो ईंदो जमायत खे मुंहुं ई नथो ॾेखारे हाणे जेको जमायत खे मुंहुं ई नथो ॾेखारे त इहा जमायत कीअं ईंदी आलमनि सो बाबा जमायत सां मेल जोल कयो ख़ुसूसन पेश मामले खे मां गुज़ारे थो मौलाना फज़ल रहमान साहब त फरमायो त जेके मौलवी फारिग थियनि था ॿी जाइ ते जॻह नथी मिले ॻोठ में मस्जिद में उते क़ुर मजीद जी तालीम शुरू कनि ॻोठ में भली पघार न ॾियनि हार पोइ करे मज़दूरी करे क़ुर जो दर्स जो हदीस जो दर्स जो इंशाअल्लाह 10 सालनि जे अंदरि इनक़लाब अची ऐं दर्स लाउड में जो साम्हूं भली हिकिड़ो जमायती हुजे इंशाअल्लाह ॻोठ में हज़ारे औरतूं आहिनि उहे तव्हांजो दर्स ॿुधंदियूं मां मिठाणी में दर्स ॾींदो आहियां रमज़ान में 20 ॾींहं मां उते हूंदो आहियां ख़तम बि पढ़ाईंदो आहियां पोइ सुबुह जो वरी दर्स ॾींदो आहियां लाउड में मां दर्स ॾींदो आहियां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे बाला ही जेके भंगी आहिनि मायूं मर्द सुबुह जो सवेल इहे ॿुहारा छॾे 15-20 मिंट मां दर्स ॾींदो आहियां बीठा हूंदा निभागो हिकिड़ो बिदती हो भरिसां उन वरी राति जो तरावी लाउड में शुरू असां चयोसीं बाबा लाउड में तरावी न पढ़ तकरार थो थिए भुलिजी था पवनि हाफ़िज़ खोड़ माण्हू वीचारा मरीज़ बीमार के सिगरेट पिया था पियनि के वेठा आहिनि कचहरी था कनि क़ुर जी बेइज़ती थी पवंदी त उन्हनि बिरेवलनि चयो त सुबुह जो दर्स बंदि कयो एॾी दुश्मनी सुबुह जो लाउड में दर्स न ॾियो न त असां राति जो तरावी लाउड में पढ़ंदासीं आख़िर मजबूर करे असांजो सुबुह वारो दर्स बंदि करायूं क़ुर मुंहिंजे साम्हूं पिया उहे बाला भंगी उन्हनि खे गारियूं पिया ॾियनि त ज़ालिमो तव्हां मुस्लमान आहियो जो सुबुह जो तव्हां क़ुर जो दर्स बंदि करायो आहे असां गैर मुस्लिम आहियूं पर जोगी साहिबु क़ुर जो सुबुह जो दर्स ॾींदो असां ॿुहारा फिटा करे माए मर्दे क़ुर जो दर्स ॿुधंदासीं तव्हां मुस्लमान आहियो
हिते असेंबली में जेके मेंबर आहिनि सब बदमाश बिदती शिया राफ़िज़ी आहिनि इहे कीअं बर्दाश्त कंदा क़ुर 10-12 मौलवी आहिनि बाक़ी त सब बिदती आहिनि इहे कीअं चवंदा त क़ुर जो आवाज़ ॻोठ में पहुचे चवंदा त लाउड बंदि कयो राग जो आवाज़ भली मुस्लमान वटि पहुचे नाच गाना भली थियनि पर क़ुर जो आवाज़ मुस्लमाननि जे कन ते ॿुधण में न अचे छो त हू सम्झनि था त क़ुर मजीद सां मुस्लमान तालुक़ रखंदा त इहे उलमा खां परे न वेंदा सॼो वाइदो कयो त हर मस्जिद में दर्स शुरू कराईंदासीं भला आलिम को न आहे त ठीकु आहे तर्जुमा सिंधी साईं ॿीहर वारनि जो सिंधी तर्जुमो आहे हर लफ़्ज़ जे हेठो माना लिखी पई आहे उहो तर्जुमो पढ़ी थोरो तफ़सीर भी सिंधीअ में निकिरी पिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह घबराइण जी काई ज़रूरत न आहे पहिरें नंबर ते कोशिशि कयो त आलिम दर्स ॾे पर आलिम न आहे त को हाफ़िज़ आहे को कारी आहे उन जे मथां बि ड्यूटी लॻायो त बाबा दर्स फ़ज़ाइल अमाल बि पढ़ंदा आहिनि की न उहो बि त सिंधीअ में आहे न त क़ुर मजीद जो दर्स सिंधीअ में ॾेई सघिजे थो माना उन जी लफ़्ज़ी लिखी पई आहे माना हिननि खे ॿुधायो इंशाअल्लाह इनक़िलाब ईंदो मौलाना फज़ल रहमान साहब कराची में तकरीर कई त अफ़गानिस्तान में अमेरिका मुल्हनि जे हथां बुरी शिकस्त खाधी आहे अॼु 29 फरवरी आहे नी अॼु ट्रंप सही कंदो तालिबान जा सब मुतालबा मञनि था ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान में अमेरिका यहूदिन कादियानिन जा एजेंट भी हिननि आलमनि जे हथां शिकस्त खाईंदा ज़ली थींदा इंशाअल्लाह उलमा जी कामयाबी आहे तव्हां आज़म कयो त इंशाअल्लाह असांजो तालुक़ उलमा सां रहंदो नारे तकबीर उलमाए हक़ उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर के वरी सूफ़ी चवंदा आहिनि बाबा ये सियासी मौलवी सही न आहिनि ये नमाज़ रोज़े वारा मौलवी सही आहिनि इहा बि कादियानी जी तक़सीम अथव 1974 में जॾहिं कादियानी खे काफ़िर करार ॾिनो वियो त उन वक़्त में कादियानी इहो शोर मचायो त सियासी मौलवी सही न आहिनि ये नमाज़ रोज़े वारा मौलवी सही आहिनि छो त सियासी मौलवी असांजे मुंहं ते दांगी मली आहे 1951 खां या 53 खां ख़त्म नबूवत जी तहरीक शुरू थी हज़ारे मुसलमान शहीद थिया वॾा वॾा आलिम हुया हज़रत अताउल्लाह शाह बुखारी मौलाना मोहम्मद अली जालंधरी मौलाना शौकत अली खान मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह पर ख़त्म नबूवत जो मसलो हल न पियो थिए कादियानिन के काफ़िर करार न पिया ॾेई सघनि हिकिड़ो सियासी मौलवी मौलाना मुफ्ती महमूद असेंबली में आयो कंहिंखे थप्पड़ बि न लॻी कंहिंखे रहंड बि न आई सॼी दुनिया जे मुस्लमाननि मञियो त कादियानी बदतरीन काफ़िर आहिनि उन वक़्त खां वठी कादियानिन इहो शोर मचायो त सियासी मौलवी सही न आहिनि छो त असांजे मुंहं ते दांगी हिननि मली आहे ही नमाज़ रोज़े वारा मौलवी सही आहिनि अॼु जेको इहो थो चए त मां सियासी मौलवियुनि खे न मञींदुसि इहो कादियानिन जी तबलीग पियो करे इहो अङ जॻाई में कादियानिन जी वरत पियो करे अॼु वाइदो कयो त असां सभिनी आलमनि जो अदब कंदासीं हे नमाज़ रोज़े वारा तबलीग जमात वारा बि असांजा ही सियासी आलम बि असांजा हर को पंहिंजी जाइ ते कमु करे पियो अज़म कयो त इंशाअल्लाह इन इलेक्शन में असां साथ उलमा जो ॾींदासीं इंशाअल्लाह कामयाबी तव्हांजी आहे अल्लाह साईं खां दुआ बि घुरो अल्लाह ताला उलमा जे जदोजहद खे कामयाब फरमाए